इदारा ख़राब नाइन हुंदा, माण्हू ख़राब हुंदा आहिनि। शख़्सियतुनि बदिरां इदारनि खे घटि वधि ॻाल्हाइण फैशन बणिजी वियो आहे। कानून आहे त जंहिं ते इल्ज़ाम लॻायो वञे उन खे बि ॿुधो वञे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां जाॻूणे जज जस्टिस शौकत सिद्दीकी बरतरफ़ी केस में ॿुधणी दौरान रिमार्क्स। अदालत शौकत सिद्दीकी जे वकील खे इदारनि ते इल्ज़ाम हणण खां रोके छॾियो। फैज़ हमीद ऐं अनवर कांसी खे धुर बनाइण लाइ सुभाणे ताईं मोहलत। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त जेकॾहिं इन्हनि शख़्सियतुनि खे धुर न बणायो वञे त ज़ाहिरी तौर जुडिशियल काउंसिल जो फ़ैसिलो सही आहे। अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। लाहौर हाई कोर्ट 8 फरवरी ते आम चूंडूं ब्यूरोक्रेसी जी निगरानी में कराइण वारो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। जस्टिस बाक़िर नजफ़ी ते ॿधल महफ़ूज़ कयल फ़ैसिलो बेंच ॿुधाईंदे दरख़्वास्तुनि ते लार्जर बेंच जोड़ण लाइ फुल चीफ जस्टिस फाइल चीफ जस्टिस खे मोकिले छॾियो। अदालत चयो आहे त चूंडुनि ते अरबें रुपया ख़र्च थींदा आहिनि। वॾी सियासी जमायतुनि नतीजा मञण खां इनकार कयो त पैसा ज़ाया थी वेंदा। इलेक्शन कमीशन फ़ैसिले बाद डीआरओज़ ऐं आरओज़ खे तरबियत वारो अमल बि रोके छॾियो। पीटीआई साइफर केस जी 8 फरवरी में रिथियल चूंडुनि ख़िलाफ़ 2 साज़िशूं करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पीटीआई चूंडुनि खां फ़रार थियण जी कोशिश करे रही आहे। पीटीआई जूं दरख़्वास्तूं इलेक्शन खां फ़रार थियण जी मनसूबाबंदी आहिनि। पीटीआई जी दरख़्वास्त अवाम जी तर्जुमानी ख़त्म करण जी साज़िश आहे। इस्लामाबाद जी ख़ुसूसी अदालत साइफर केस जी इन कैमरा ॿुधणी करण जो हुकुम ॾेई छॾियो। हरियाणा जेल में ख़ुसूसी अदालत साइफर केस जी ॿुधणी कई। पीटीआई बानी ऐं शाह महमूद कुरैशी खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणी दौरान शाहिदनि जा बयान रिकॉर्ड न थी सघिया। ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। सदर आरिफ अलवी निजकारी कमीशन तरमीमी ऑर्डिनेंस 2023 जारी करे छॾियो। निजकारी कमीशन ऑर्डिनेंस 2000 जी शिक नंबर 28 खां 33 में तरमीम कई वई। ऑर्डिनेंस जो मक़सद निजकारी मामलनि में गैर ज़रूरी देर ख़त्म करण ऐं इंसाफ़ जे असूलनि ते अमल कराइण आहे। अपील जी ॿुधणी जो इख्तियार सुप्रीम कोर्ट खे ॾिनो वियो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल पारां जस्टिस मज़ाहिर नक़वी जी शिकायतुनि ते कार्रवाई ओपन करण जो फ़ैसिलो। जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। जुडिशियल काउंसिल इतफ़ाक़ राय सां जस्टिस मज़ाहिर नक़वी जी दरख़्वास्त ते ओपन ॿुधणी करण जो फ़ैसिलो कयो। सिंध हाई कोर्ट कंटोनमेंट बोर्ड्स पारां प्रॉपर्टी टैक्स जी ओगाड़ी खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त अरिड़हीं आईनी तरमीम बाद कंटोनमेंट बोर्ड जेका बि प्रॉपर्टी टैक्स जी मद में ओगाड़ी कई आहे शहरी वापसि वठी सघनि था। अदालत कंटोनमेंट बोर्ड जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो 30 ॾींहनि लाइ बि मुअत्तल करे छॾियो। पाकिस्तान पाबंदी मड़ियल तनज़ीम टीटीपी सां ॻाल्हियुनि वारे ख़बरुनि जी तरदीद करे छॾी। परॾेही तर्जुमान चयो आहे त टीटीपी सां कंहिं बि सतह ते ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। पाकिस्तान दहशतगर्दी जो शिकार आहे। गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि बाबति फ़ैसिलो हुकूमत जो आहे। वन डॉक्यूमेंट पॉलिसीअ जी काबीना मंज़ूरी ॾिनी आहे। लाहौर पुलिस पीटीआई अॻवान शेर अफसल मरवत खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिब शेर अफसल मरवत खे जीपीओ चौक वटां हिरासत में वरितो वियो। इस्लामाबाद जी अदालत नौजवान नारी सारा इनाम खे बेदर्दी सां क़तल कंदड़ जवाबदार शाहनवाज़ अमीर खे मौत जी सज़ा ऐं 10 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी।
अदालत समीना शाह खे सबूत न हुजण जी बुनियाद ते बरी करे छॾियो। सारा इनाम खे 23 सेप्टेम्बर 2022 ते इस्लामाबाद में क़तल कयो वियो हो। सिंध हाई कोर्ट कराची जे इलाइक़े नाज़माबाद 4 नंबर में गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रखण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जे वकील अदालत खे ॿुधायो त गैर कानूनी अदावतुनि में मुलविस डेप्टी डायरेक्टर अब्दुल आमिर खे हटायो वियो। अदालत कदम खे खानापूरी करार ॾींदे चयो आहे त डेप्टी डायरेक्टर खे नौकरी मां छो बरतरफ़ न कयो वियो। छा हिक ऑफिसर खे उहिदे तां हटाइण सां मसइलो हल थी वेंदो? मुलविस ऑफिसर्स खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे त ॿिया बि सही कम कंदा।